दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जी ज़बरदस्त नेक्स्ट एपिसोड जी अपडेट अची चुकी आहे, जेका तव्हां असां सां शेयर करण वारा आहियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसोवर खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों पंहिंजावेरी जा एपिसोड ज़बरदस्त हली रहिया आहिनि, धमाकेदार हली रहिया आहिनि ऐं इन्हनि में तव्हां इहो बि बार बार ॾिसी रहिया आहियो जंहिंमें हाणे सांवल जेको आहे उहो पूरे तरीक़े सां चाकर ख़ान जो रुख वरी उन्हनि जे घर वारे दुश्मननि ॾे मोड़ींदो। जन रावल खे ज़हर ॾिनो हुयो, आहिस्ता आहिस्ता इन में कामयाबी उनखे मिलंदी, बहरहाल वरी बि एॾी कामयाबी न मिलंदी जो दुश्मनी हिते ख़तमु थी वञे, छो त हीउ जहिड़ो आहे, हीउ ड्रामो आहे। इन्हनि जी दुश्मनी आख़िरी किस्तनि ताईं हलंदी जेसीं ताईं सांवल खे चाकर खे पूरा सबूत यकीन न मिलंदो त मुंहिंजा घर जा ई मुंहिंजा दुश्मन, जन मुंहिंजे पीउ खे मारियो, जन मुंहिंजे भाउ रावल खे ज़हर ॾिनो मिल्कियत जे करे, मुंहिंजी मटेली माउ ई आहे, पोइ वञी हुनखे ख़बर पवंदी। फ़िलहालु हू सांवल सां हुनजी दुश्मनी हलंदी रहंदी ऐं जेका विच में शैतान भड़काइण वारा ही वेठा आहिनि साम्हूं, इहा इन दुश्मनी खे अञा वधाए छॾींदा, कोशिशि कंदा त दुश्मनी टॉप ते वञी पुॼे ऐं हिते चाकर ख़ान खे असली खूनी असली कातिल हथ न अचे ऐं सांवल ऐं चाकर पाण में विढ़ी तबाह ऐं बर्बाद थी वञनि ऐं मिल्कियत इहा असांजी थिए। दोस्तों वीडियो पोइ पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।